सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब चौथों सबक सतों पूरन अददनि जी कट सब्ट्रैक्शन ऑफ इंटीजर्स। ॾोहटनि ऐं ॾोहटुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। तव्हां ॾिसी चुका आहियो त हिन सबक में असां पूरन अददनि जे कट जे बारे में सिखंदासीं। पर कट ते वञण खां अॻु में मां चाहींदुसि त तव्हां सां अॻु में ई पढ़ियल जेको कंसेप्ट आहे अपोज़िट नंबर्स जो यानी उबतड़ अददनि जो उहा पंहिंजो असां ज़हन में सही तरीक़े सां वाज़े कयूं जीअं असांखे कट करण में सवलाई थिए। सो अचो त पहिरीं हुनखे ॾिसूं। ॿारो अचो त पहिरीं पूरन अददनि ऐं अददी लीक जे बारे में जेको असांखे ख़बर आहे उनखे हिकिड़ो दफ़ो दुहिराए या वरजाए वठूं। असांखे ख़बर आहे त अददी लीक ते ॿुड़ीअ जे हिकिड़े पासे ॿिए पासे जो अक्स हूंदो आहे, यानी ॿई पासा हिक ॿिए जो अक्स हूंदा आहिनि। असांखे इहा ख़बर आहे त ॿुड़ीअ जे ॿिन्ही पासे साॻे फ़ासिले वारा अदद उबतड़ अदद हूंदा आहिनि, यानी अपोज़िट नंबर्स हूंदा आहिनि। असांखे इहा बि ख़बर आहे त सॼनि अददनि जो निशान तरफ़ ज़ाहिर कंदो आहे। उनजे करे असां ते चई सघूं था त जीअं हिन शिकिल में ॾेखारियल आहे त 4 ऐं -4 यानी 4 ऐं -4 अपोज़िट्स आहिनि, यानी उबतड़ अदद आहिनि। इहे ॿई ॿुड़ीअ खां साॻे मुफ़ासिले ते आहिनि, हिक ॿिए जो अक्स आहिनि ऐं उनजे करे ही ॿई अपोज़िट नंबर्स यानी उबतड़ नंबर आहिनि। अचो त असां हिन पंहिंजे मशहूरु टुॿके खे खणी ऐं वरी हिकिड़ो दफ़ो अददी लीक ते ॾिसूं त इहो आख़िर उबतड़ अदद आहिनि छा। सो सम्झो त मां जेको आहे हिकिड़ो अदद वठां थो 5, उनखे मूंखे अददी लीक ते ॾेखारिणो आहे हिन टुॿके जी मदद सां। सो मूंखे ख़बर आहे त असांखे जेको आहे उहो 5 जो आर्क ठाहे 5 जो टपो खाराइणो आहे हिन टुपे खे। सो उन खे असां सिधो 5 ते बीहारींदासीं। हाणे हीअ असां हिनखे 5 ते बीहारे छॾियो ऐं असां 5 जो हिते ॾेखारियो त हीअ हाणे 5 वारी बि हिक ते मौजूदु आहे हीअ अदद। हाणे जेकॾहिं असांखे इन साॻे अदद खे 5 खे असां माइनस जो निशान ॾियूं त छा थींदो, जो इहो हिनजो उबतड़ अदद ठही वेंदो। उहो कीअं ठहंदो, जो साॻियो ई अदद टपो खाई ॿिए पासे हलियो वेंदो। हाणे ॾिसो जेकॾहिं हिनखे ॾिसंदासीं त साॻियो अदद हाणे ॿिए पासे हलियो वियो आहे। पहिरीं हिन पासे हो, हाणे ॿिए पासे हलियो वियो आहे। हाणे अचो त ॾिसूं त जेकॾहिं असांखे मिलियल अदद -5 हुजे हा बजाए +5 जे, त उन सां छा थिए हा। सो इनखे बि असां जेको आहे अददी लीक ते ॾेखारींदासीं। ॿुड़ीअ खां खाॿे पासे 5 जो जंप थींदो ऐं असां पंहिंजे टुॿके खे उन ते बीहारींदासीं। हाणे जेकॾहिं असां इन -5 जे अॻियां माइनस लॻाईंदासीं त छा थींदो, हिन जे अॻियां असां माइनस लॻायो त ज़ाहिर आहे हिन जो उबतड़ अची वेंदो, यानी हिनखे असां ॿिए पासे वठी हलणो पवंदो ऐं उहो हिन पासे पहुची वेंदो। साॻे मुफ़ासिले ते हिन पासे ॿुड़ीअ जे साॼे पासे पहुची वियो अदद लीक। इहो असल में छा आहे, इहो असां वटि असल में +5 आहे। सो हाणे असां छा ॾिठो त जॾहिं माइनस ऐं माइनस थियनि था, यानी माइनस अदद खे माइनस कयूं था, काटू अदद खे असां कटियूं था, छा थो थिए, जो असां वटि वाधू अदद अची थो वञे। यानी असां चई सघूं था त माइनस ऐं माइनस जॾहिं पाण में मिलनि था त उहे प्लस अदद ठहे थो। ॿारो अचो त असां अददनि जे कट जा कुझु इस्तिलाह वरी वरजायूं, छो त असांखे इहे इस्तिलाह हिन सबक में हाणे अॻियां कमु ईंदा। कट खे अंग्रेज़ी में असां सब्ट्रैक्शन चवंदा आहियूं। जेको पहिरियों अदद हूंदो आहे जंहिं मां कटिजंदो आहे उनखे असां मिन्यूएंट चवंदा आहियूं, या सिंधीअ में कटिजंदड़ चवंदा आहियूं। ॿियो अदद जेको कट थींदो आहे उनखे असां चवंदा आहियूं सब्ट्राहेंड अंग्रेज़ीअ में, या कटींदड़, छो त ही कटींदो आहे हिनखे। ऐं इन में जेको जवाबु ईंदो आहे उनखे असां डिफरेंस चवंदा आहियूं, यानी तफ़ावत चवंदा आहियूं। सो यादि कजो, मिन्यूएंट, सब्ट्राहेंड ऐं डिफरेंस, कटिजंदड़, कटींदड़ ऐं तफ़ावत। कट जोड़ जो उबतो अमल सॼो वञे थो। कंहिं मिलियल अदद मां को अदद कट करण जो मतिलबु आहे त उन अदद खे उबते रुख में रखी ऐं मिलियल अदद में जोड़ कयो। मिसाल तौरु जेकॾहिं असांखे 8 - 3 यानी 8 मां 3 कट करणा आहिनि त सभिनी खां पहिरीं असां 8 जी लाइन लॻाईंदासीं अददी लीक ते। उन खां पोइ जेको आहे हिनखे ॿिए रुख में 3 दफ़ा खणी ईंदासीं। हिन रुख में आयासीं, साॼे पासे 8 आयासीं ऐं 3 टपा असां खाॿे पासे खाधा। जवाबु असां वटि थींदो 5। 5 हिन जो थींदो जवाबु। पर जेकॾहिं असांखे सवाल मिलियल हुजे 8 + -3 यानी 8 में असांखे -3 जोड़ करणो आहे त पोइ छा थींदो।
उहो जोड़ करण लाइ असां छा कंदासीं, असां हाणे सिखिया आहियूं। सभिनी खां पहिरीं असां 8 जो निशान कंदासीं अदद जी लीक ते, त 8 किथे आहे। उन खां पोइ असां छा कंदासीं, -3 ॾेखारींदासीं त किथे आहे। उन खां पोइ असां हिन जो पुछ हिन जे मुंहं सां मिलाईंदासीं, हिनखे असां हेॾे खणी ईंदासीं ऐं असां वटि जेको आहे असां हिते पहुचंदासीं। इन जो जवाबु असां वटि ईंदो 5। इहो बिल्कुलु साॻियो आहे जेको असां हिन तरीक़े सां कयो। सो यानी ही तरीक़ो ऐं हीउ तरीक़ो, यानी 8 - 3 बि 5 आहे ऐं 8 + -3 बि 5 आहे। हाणे अचो त असां 7 - 3 ॾिसूं त अददी लीक ते असांखे कीअं थो मिले। सभिनी खां पहिरीं असां 7 खे ॾेखारियो अददी लीक ते किथे आहे, असां निशान ठाहियो, आर्क ठाहियोसीं। उन खां पोइ 3 असां खाॿे पासे हुआसीं, छो त 3 माइनस करणा आहिनि, जेके 3 असां खाॿे पासे हुआसीं। असां वञी पहुतासीं चैन ते, जेको आहे 4 असांजो जेको हिनजो जवाबु थींदो 7 - 3 = 4। हाणे इनखे जेकॾहिं असांखे करिणो आहे अददी लीक ते नाहे करिणो, असांखे ॿिए तरीक़े सां करिणो आहे। असां कीअं लिखंदा आहियूं, 7 - 3 साॻियो ई बराबरि आहे जेकॾहिं असां इंटीजर जे हवाले सां लिखूं, +7 + -3। असां हाणे ॾिसिया आहियूं त -3 ऐं जेको आहे उहो कीअं लिखिबो आहे, ईअं लिखी सघिजे थो, +7 + -3। +7 आहे ऐं हीउ -3 आहे, हिन ॿिए पासे आहे। उनखे असां छा कंदासीं, मॉड्यूलस कढंदासीं +7 जो ऐं -3 जो, छो त ॿिन्ही जो निशान अलॻि अलॻि आहे। उनजे करे असां तफ़ावत कढंदासीं, जेको 4 आयो, ऐं चइनि खे असां निशान ॾींदासीं वॾे अदद वारो। हीउ असांजो जेको आहे उहो बग़ैर अददी लीक जे हल करण जो तरीक़ो आहे। असांखे ख़बर आहे त 7 - 3 ऐं 7 + -3 साॻी ॻाल्हि आहे। हिकिड़ो ॿियो सवाल था ॾिसूं त ॿिनि मां -6 कट करणो आहे, यानी 2 - -6 करणो आहे। अददी लीक जे मदद सां सभिनी खां पहिरीं असां छा कंदासीं, ॿिनि खे असां अददी लीक ते ॾेखारियो, जेको असां हिते पहुची वियासीं ॿिनि ते। उन खां पोइ असां -6 खे अददी लीक ते ॾेखारियो, जेको असां हिते पहुची वियासीं खाॿे पासे -6 ते। उन खां पोइ असां, छो त माइनस आहे, हिन करे हिनजो असां उबतड़ कयो, ठीकु आहे, छो त असां -6 हिन पासे हो, हिनखे असां उबतड़ कयो हिन माइनस जे करे। उन खां पोइ असांखे छा करिणो आहे, जो हिननि जो पुछ ऐं चुंब मिलाइणी आहे। सो हुनखे असां हिते खणी वियासीं, पुछ ऐं चुंब मिलायासीं, ऐं किथे पहुतासीं असां वञी पहुतासीं 8 ते। 0 खां वठी 8 ताईं असां पहुची वियासीं। इहो असांजो जवाबु थियो। हाणे इन साॻे खे ई असां जेको आहे ॿिए तरीक़े सां करे ॾिसूं। हीउ यादि करे त माइनस माइनस जेको आहे उहो प्लस आहे। हिते असां +2 ॾेखारियो, ऐं हिनखे असां माइनस माइनस खे प्लस करे ऐं +6 हाणे असां एड कंदासीं। असां +6 एड करे छॾियो, असां वरी साॻियो 8 ते पहुची वियासीं। 8 जवाबु असांजो बि आयो ऐं पहिरीं बि आयो। हिनखे असां जेकॾहिं हाणे असां कंदासीं बग़ैर नंबर लाइन जे, त थींदो 2 - -6 बराबरि थींदो +2। हिते निशानी माइनस मां प्लस थी वई, ऐं हिन जी जेको आहे उबतड़ अदद अची वियो, -6 जाते +6 अदद अची वियो। उन खां पोइ असां ॿिन्ही जो जेको आहे मॉड्यूलस कढियो, जेको 2 ऐं +6 जो +6 आयो। ॿिन्ही खे जोड़ कयोसीं, छो त ॿिन्ही जी निशानी साॻी आहे। ऐं आख़िर में असां जेको आहे हिन जोड़ खे निशानी ॾिनी, जेका हिन जी कामन निशानी आहे। असांखे +8 जेको आहे उहो जवाबु अची वियो, जेको साॻियो ई आहे जेको असां अददी लीक सां कयो। सो ही आहे तरीक़ो पूरनि अददनि जी कट करण जो। हिकु पूरे अदद मां ॿिए पूरे अदद खे कट करण लाइ पहिरीं ॿिए यानी कटींदड़ अदद जी निशानी मटायो, यानी सबट्राहैंड जी निशानी मटायो, उनखे अपोज़िट कयो। उन खां पोइ हासिल थियल पूरनि अददनि खे जोड़ कयो, यानी पहिरियों कटजंदड़ ऐं कटींदड़ जो उबतड़ जेको आहे उनखे असां जोड़ कंदासीं। यानी कटजंदड़ ऐं कटींदड़ जे उबतड़ अददनि खे जोड़ करण जो मतिलबु आहे पूरनि अददनि जी कट। कटजंदड़ ऐं कटींदड़ जो उबतड़, इन्हनि ॿिन्ही खे जोड़ करणो आहे। सो हाणे जेकॾहिं मुख़्तलिफ़ सिरनि ॾिसिजे त कटजंदड़ माइनस कटींदड़, उन करण लाइ असां छा कंदासीं, कटजंदड़ खे जोड़ कंदासीं कटींदड़ जे उबतड़ सां। हीअ असांजो उबतड़ थी वियो, यानी सम ऑफ मेन्यूएंड एंड अपोज़िट ऑफ सबट्राहैंड।
अपोज़िट यानी असां निशानी जी मटाई आहे। प्लस खे माइनस कयो आहे ऐं माइनस खे प्लस कयो आहे। तव्हां हिन गोल में ॾिसो बि था त कीअं प्लस माइनस पियो थो थिए, माइनस प्लस पियो थो थिए। असां हुन जो उबतड़ कयो आहे। उन खां पोइ असांखे छा मिलंदो? ॿ अदद मिलंदा, ॿ इंटीजर्स मिलंदा। जेकॾहिं उहे साॻे निशान वारा अदद आहिनि त असां हुनजो मुतलिक़ मुल लही उन्हनि खे जोड़ींदासीं ऐं उनखे नतीजे खे असल निशान ॾींदासीं। हिन ॿई माइनस आहे त माइनस निशान ॾींदासीं, हिन ॿई प्लस आहे त प्लस निशान ॾींदासीं। पर जेकॾहिं असांखे ॿ अदद मुख़्तलिफ़ निशाननि वारा मिलिया त मुख़्तलिफ़ निशान वारा पूरा अदद कीअं जेका आहे जोड़ कबा आहिनि, ॿिन्ही जो मुतलिक़ मुल लहिबो आहे। ॿिन्ही जे मुतलिक़ मुल्हनि जो तफ़ावत लहिबो आहे, यानी वॾे मां नंढो कट कबो आहे। उन खां पोइ नतीजे खे वॾे मुल्ह वारो निशान ॾिबो आहे। जेकॾहिं वॾो प्लस आहे त प्लस निशान थींदो, जेकॾहिं वॾो माइनस आहे त माइनस निशान थींदो। सो अहिड़ी तरह असां पूरे अददनि जी कट करे सघूं था। हीउ तव्हां किथे नोट करे छॾियो, सॼो जेको आहे तव्हांजी स्क्रीन ते नज़र पियो थो अचे, तव्हांखे उन हिकिड़े पने मां ई तव्हांखे यादि थी वेंदो कट कीअं थींदी आहे। प्यारा ॿारो, तव्हां ॾिठो त इंटीजर्स जे कट करण में ऐं जोड़ करण में को फ़र्क़ु कोन्हे। साॻियो ई जोड़ आहे, रुॻो तव्हांखे कटींदड़ खे यानी सबट्राहेंड खे उबतड़ करे इस्तेमालु करणो आहे। यानी कटजंदड़ यानी मिनुएंड ऐं सबट्राहेंड जो उबतड़ उहे पाण में जोड़ींदव त उहा कट थी वेंदी। नानाबिद खे इजाज़त ॾियो, ॿिए सबक में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।